जाथे भागन भरी के इज्जत न मिलंदी उते पैर भागन भरी न रखंदी। दिस भागन भरी औ पाण हली आई आहियां ऐं कुछ तो मुंहिंजो ख्याल कर। तो जो तन दीन आ न ईमान आ। अरे सर मां त पंहिंजी पूरी कोशिश कंदुसि, बाक़ी भागन भरी खे मञाइण जबल सां मथो टकराइणो आहे। न अचे त पोइ छा चईड़े? जेकॾहिं न आई न त पोइ तुंहिंजो फेर न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, मौलादाद जी शादीअ में एतिरी घोर थींदी जो तूं सोचे ई नथो सघीं। अरे सर इहा त मूंखे बि ख़बर आहे त नोटनि जूं भरियूं मिलंदियूं, घोर घणी मिलंदी, पर के छॾ, वञी इज़त सां पंहिंजी रन खे सम्झाए त सुभाणे राति अची सहरा चए ऐं तूं अची दोल वॼाइजांइ, न त खल पुठीअ तां लथल हूंदो। अच त बि आज़ारा, न अच त बि आज़ारा, माण्हू वञे त काॾे वञे। अड़े छा पियो सोची? सुभाणे पंहिंजी रन सां गॾु ईंदे या न? ईंदासीं रस ईंदासीं, अञा एतिरा ठाहूका कोन थिया आहियूं जो अव्हां खे जवाबु ॾींदासीं। मां वञा थो, मां हींअर ई थो वञा, ही पट कोलाहे वञी थो रन जे पेरनि ते रखां। अलाह कंदो त साईं राज़ी थी वेंदी। थी वेंदी न, उनखे राज़ी करे वठी अचिजांइ। हा रस वठी ईंदुसि, भागन भरी त छा पर उनजी माउ खे बि वठी ईंदुसि। अड़े हाणे हाणे वञ, सुभाणे महलाए तो पहुची वञो। रस हिन वक़्तु घोर मां वंड करायो, दरवेश आहियां, दुआ कंदोसांव। वञी को नशो पतो कयूं, खीसो सफ़ा खाली आ, ॿीणीअ जो हिकिड़ो अधड़ बि खीसे में कोन्हे। असुल सफ़ा साईं मथो तो फिरे, ॿीणीअ जी फूकड़ी कान हई थम। आई वट 500 जो नोट अथई। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, सुभाणे रुगो मौलादाद जी शादीअ में सावा ऐं ॻाढ़ा नोट हूंदई। 5-10 जी त ॻाल्हि ई कान हूंदी। हल हाणे हल। मौलादाद ॿुधो न अथई त सोटी हुजे साड़ त गॾ कोई न करे। खबर नहीं ढोल दे। हां हिते को बकर शक्कर मिलंदो? अरे बाबा जो सवाली बकरो मिले हा न, असां छॾियूं सा। अजय सवाली कोन ठो तवा सवाली। हाँ बाकी ओधर जा सब दरवाजा बंद थई। 5 रुपया घट कम के जल्दी पट। मुखे खबर है तो जड़ा बुख्या जे गोठ में रहदा उते उधर के काशे मिलंदी। रोक कदी जो सब रोक के बाकी तो के रोक पैसा ते घुरजे। भला एतरा पैसा तो वट किथों आया? छो बाको सुजो हां। अरे ता मुखे छा समझो आ? छो 10,000 खर्चो 10,000 हैं 10,000 बात बंद कर। कने पैसा कोन था थीगा। अबा हु जो पाण बकर डिठो हो ओ हमसे के वठी दियो। असां डिठो हो? समझ पापा समझ। 10,000 हाथ में खणो तो वते बेवकूफी छा। हाँ हाँ समझियो से। हमजा खान एकड़ो बकर है कामरो बकर सभा तुझे मुहाट रे 12,000 रुपया कीमत थींदा। पर जाने बकर मालिक असां के वास्ते वारो हां तोखे 10,000 में मिली वेंदा। ओ हलो देखारो हली। बाबा तू दिसी छा कंदे, तू असां के दिसी छजो न। तो जोड़ो बकर तो मुखे सोली भी न खपे। हेड़ी हदल जी बूढ़ी खरी वजू घर पदर खदो बचन सो बस मुझरो मुझो मकसद आ तो जो असां मथा एतबार कोने। भला असां तो साका ठगी कंदा से छा? मुहा जो भली मां बेवकूफ हो जा। यो मां बुधाए छड़ाव बाकी अकुल जा मुंह ते मन थव मन गरीब जा बार। खबर आ तू वडो दान हा मुर्स नी। तो कोई यो बता तो के बकर खपे तो या न तो खपे? हां खपे। जेकर न खपे हा तो पैसा खरी उन जी गोला छो कया हा। तो 5 रुपया घट कम के पट हल को के सब कर देखारियो ता।
पर केड़ो ओ बा हू ना है जेको सां उते ॾिठो हो घणो न सोच 5 रुपया घटि कम खे पट हा बस समझियो 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 हलो बाबा हलो मूंखे बकर ॾेखारियो पर ॿुधो उहो बकर जे हद काठ में पिढ़े जहिड़ो थियो न पोइ त मुंहिंजा पैसा ई पाणीअ में हलिया वेंदा हाणे हलो हलो ॾेखारे थो हलो 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 तूं छा थी सम्झे पई त तूं पंहिंजे दिल ते मुंहिंजी बेइज्जती कराए धिका ॾेई कढंदीअ उन खां पोइ बि मूंखे कूर कूर कंदीअ त मां तोॾे भॻींदसि न माई न कावड़ के छड़ भागन भरी गुजरी के याद न कर कुछ सोच वली पंहिंजे भाउ जी सिक मां शादी तो कराए इचरी एतरी घोर घोरींदो जो ने घोर मां तुंहिंजी कुंदियूं भरजी वेंदियूं अहिड़े घोर जे पैसे खे मां मोहर खां परे करे थुक हणा न घुर्जे मूंखे अहिड़ी घोर जाथे भागन भरीअ खे इज़त न मिलंदी उते पैर भागन भरी न रखंदी ॾिस भागन भरी ऐं पाण हली आई आहियां ऐं कुछ तो मुंहिंजो ख्याल कर तो जो त न दीन आ न ईमान आ अॼु इहे हथड़ा ॿधी मुंहिंजे अॻियां थी की करे सुभाणे जॾहिं इहा शादी ख़तम थी न त तुंहिंजा इहे साॻाई ॿई हथ मुंहिंजे जुंडनि में हूंदा ओ मुंहिंजी अदी मुंहिंजी मिठड़ी मिठड़ी भेण ॾिस न मूं त सभु कुझु विसारे छॾियो तोखे हथ थी ॿधां तूं बि हाणे सभु विसारे छॾ न छा छा विसारियां असांखे हिन घर मां लोधे कढियो उहो विसारियां वरी मुंहिंजे जवान पुट सोणे सताबे खे बेदर्दीअ सां मारियो उहो विसारियां तव्हांखे को ॿियो रोज़ नथो ॾे थो त असां मूं कसरा था कढो उहो विसारियां ओ न भाई न तव्हां असांजे हिन साह खे एतिरा न भॾना आहिनि जो जीअरे खां वठी मोए ताऊं कोन विसरंदा जन टे खां पहिरियों जो मां पंहिंजा होश विसारे वेहा तोखे अलाह जो नालो थी थिए पोती निकिरी वञो इहे न थिए जो मां तोखे बेइज्जतो करे धिका ॾेई हितां कढां तूं छा थी समझी त तुंहिंजे न अचण सां मौलादा जी शादी रुकजी वेंदी असां जूं ख़ुशियूं न रहंदियूं मथो फिरियो अथई ऐं तुंहिंजे हां मथां मां मुंग ॾरींदी सही मुंग हा अहिड़ी ख़ुशी कंदसि जो सहरन जी गूंज तूं पंहिंजे घर वेठे ॿुधंदीअ ॾिसजांइ वेठी ओ माही इहो गुरूर ऐं तकबर अल्लाह खे बि पसंदि न आहे अल्लाह कंदो त तव्हां जूं इहे ख़ुशियूं मातम में तब्दील थी वेंदियूं मातम में बदिलजी वेंदियूं इहा हिन गरीब मिस्कीन दिल जी दाह आहे कुदरत वारो ज़रूर वरनाईंदो ज़रूर दिल जी दाह कुदरत वरनाईंदो अड़ी वॾी पीर पोटी थी वई आहे जो वेचारी वेठी असांखे बदुआऊं ॾे न अच त न अच थी वेंदी शादी असांजी ॾिसंदसि वेही त कहिड़ियूं थी धमाला हाणे वॾी सुरीली आहे तूं वेही राजन खे सुर ॿुधाईंदीअ मथा त इन दिल मथा अञा अदा जे रत जा तह जमिलन ऐं तव्हां ख़ुशियूं कयो पिया मसा त पंहिंजनि जो ॾुख सिर्फ़ तो मथां न पर हर माण्हूअ जी दिल मथां गुज़रंदो आहे इंसान भली केॾो बि कठोर छो न हुजे पर उन जी दिल जी कंहिं कुंड में पंहिंजनि लाइ तॾो विछायल हूंदो आहे पोइ छा इंसान ॾुखनि जे करे सुखनि खे छॾे ॾे असां त दर्द ऐं ख़ुशी ज़िंदगीअ जो हिसो हूंदा आहिनि इंसान उहो आहे जेको ॿिन्ही खे पंहिंजे पलव सां ॿधी हले मां ईअं नथो चवां त ख़ुशियूं न मल्हायो आहे ख़ुशियूं मल्हायो आहे पर पलान वठण खां पोइ मसा त पलांद पुराणा न आहिनि थींदा तूं घबराए न असां पंहिंजे हथियारनि खे ज़ंग लॻण कोन ॾींदासीं मथा त असांजे पंहिंजनि जा अञा कफ़न ई मेरा न थियनि ऐं तव्हां तुंहिंजो इहो मक़सदु आहे त मां शादी न कयां तोखे शादी करण खां मां नथो रोकियां पर काज करण महफ़िलूं मचाइण इहो असांखे नथो सुहाए जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे
त पोइ घर खे छॾे मोहन सां हली मुक़ाम में था विया। पोइ दुनिया खे ख़बर पवंदी त असांखे पंहिंजनि जो केतिरो ॾुख आहे। मासा त तोखे त रुगो तंज़ करणो हुजे। ॾुख जो ढंढोरो न आहे पिटबो, ॾुख दिलि में हूंदो आहे। तव्हां काज कयो या महफ़िलूं मचायो, पर हिन वक़्तु मां तव्हांजी ख़ुशियुनि में शामिल नथो थी सघां। मासात मुला दादा, मां मासात खे मञाए वठां हां, पर तूं तूं मासाद खे सुञाणी कोन थो। हींअर त कावड़ में उथी वियो आहे, राति वञी सोचींदो ऐं सुबुह ॾिसजां त मोटी ईंदो। अरे हेॾे हमज़ा, अरे तूं हिते पोयों बीहंदो थो अची, हुते बकर वारो मालिक निकिरी वेंदो। अरे बाबा, तुंहिंजे डर जे करे उहो मालिक असां खां अॻु में निकिरी थो वञे। खुदा जी का ॿार पियो सुबुह खां जी रुलाए मुंहिंजे टंगुनि जो पाणी सुकाए छॾियो अथव। वरी बकर जो मालिक मिले त वरी चवे थो त हाणे बकर खे ॻोल्हियूं, वरी सुबुह खां शाम थी वेंदी आहे। अरे जिते जो असांखे लस मिलियो आहे न उते वेहंदो आहे। तूं रुगो हलण जी कर, 5 रुपया घटि कम खे पट। हली कोन सघंदुसि, सफ़ा थकिजी पियो, हली कोन सघंदुसि। मूंखे सहारो ॾियो, मूंखे पकड़ियो या मां तव्हांखे पकड़ियां। मां थो पकड़ियां। हा पकड़ियो मूंखे, ॾियो मूंखे। हलो मरीज़नि मां मरी वियासीं। इहा मोई भागन भरी पंहिंजो पाण खे अलाए छा पई सम्झे, उॾामे पई उॾामे। पैर पट ते कोन हुयसि ऐं घणे बाहूं बदमास, मिंठो कयोमांसि, आज़ू नाज़ू कयोमांसि, पर चवे न मुंहिंजी जुती मां जे घर कान ईंदी। वाह माई वाह। अजय यूंटन में हथ विझी कीड़े अची सा। इहा माई मरंदी मरी वेंदी, वो बि हिन घर में कान ईंदी। ख़बर फ़क़ीर खे घुराए लायांसि तो खल। ओए जेकॾहिं पंहिंजी माई खे पातरणी हिते वठी न अचे न त मूंखे चइजांइ। कोन थी मञे माई भागन भरी उन ख़बर फ़क़ीर जी, कॾहिं न मञेसि। तोखे सुभाणे राति भागन भरी हिते घुर्जे न। हाणे इहो कमु मुंहिंजो आहे, तूं मायूस न थी। तो भला अॼु राणी खे न्यापो कयो आहे? हूअं त राणी रोज़ ईंदी आहे, पर ॿियो ॾींहुं अथसि मोह ई कोन कयो अथसि। उन ॾे न्यापो कयां थी, बाक़ी ने भागन भरी जो तव्हां पाण बिलो कयो। बहावल खान जो मंज़ूर सां जहिड़ो छो थियो? किथे ईअं त न आहे जो असांजे हमराहन मंज़ूर वटि पनाह वरिती हुजे। ॿियो को बि कारण कोन थो थी सघे, इहा ई ॻाल्हि हूंदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे शेर खान, त पोइ असांखे जांच करणी पवंदी। किथे ईअं न हुजे जो असांजा हमराह सूरनि में हुजनि। अलाह पंहिंजी पनाह में मोर खे रखंदो। जेकॾहिं न हिन चकर मोर वारा बाल खाने जे चंबे में अची विया न, बाल खाने हिन खे जीअरो कोन छॾींदो। जेकॾहिं रेस जे हमराहनि जो इहो रुख आहे त असांजा हमराह असांखे आसानी सां मिली। हिन जूअ में रुलण खां बहितर आहे त हली मंज़ूर सां मिली अचो शेर खान। जेकॾहिं असांजे हमराहनि जे करे वॾेरो बहावल खान मंज़ूर सां विड़ियो आहे न, त पोइ असांखे बि मंज़ूर जो साथ ॾियणो पवंदो। मंज़ूर खे अकेलो कोन छॾींदासीं। अॼु त पोइ सॼी हक़ीक़त मालूम करे था अचो। जबल यार जंहिंजी सार लहण जे लाइ असां हिते आया हुआसीं, उहो ई मुंहुं मोड़ी पियो वञे। थी सघे थो असां मथां हुनजी नज़र ई न पई हुजे। जबल जबल या ॿाराणी ॻाल्हि न कर।
हेॾा सारा ॿ हमरा हुन जे साम्हूं अची बीठा आहियूं ऐं असांखे ॾिसी कंध हेठि करे निकिरी वियो ऐं तूं थो चईं त हुनजी असां ते नज़र न पई हूंदी अञा बि हुनजी दिलि में ॾुख आहे। हा जबल मूंखे ॿुधाए त असां हुनखे कहिड़ो ॾुख ॾिनो आहे। मोर असां सां ईअं न करे हा। ख़ैर आहे शेर खान, तूं ॿाराणी करे वियो, असांखे ॿाराणी न करणु घुरिजे। तूं हल, हुनजे पोयूं था हलो, ख़बर पइजी वञी त कहिड़े घर में थो रहे। तूं भली हाणे वञी मोर खे मञाए अच, पर यादि रख मां मोर जो मुंहुं ॾिसण बि हाणे पसंदि न कंदो। शेर खान न जबल न, इन बारे में वधीक मूंखे न चओ। ठीकु आहे, तव्हां कंहिं स्टाफ जी होटल ते वियो, मां मोर खां थी अचां थो, ख़बर त पवे त हुननि जे मथां छा गुज़रियो आहे, हू ॾुखनि में आहिनि या सुखनि में। ठीकु आहे जबल। छा था सम्झो त मंज़ूर महीनो खनि अस्पताल में हूंदो या ईअं मामूली रंड ॾेई मोटिया हो? बाबा साईं जेको तव्हांजो हुकुम हुयो उन मुताबिक़ असां मंज़ूर खे गोली टंग में हई आहे। बाबा साईं मंज़ूर जो एफ आई आर कटराए ऐं पुलिस वारनि खे ॿधी वञे त पोइ हेलो बावल खान डीएसपी तो ॻाल्हायां। ॿुधायो छा घुर्जे, कहिड़ी ख़िदमत कयूं तव्हांजी? जेकर असांजी ख़िदमत करणु चाहियो था न, अकबर खे असांजे हवाले कयो। अकबर खे? मंज़ूर मथां कातिलानो हमलो थियो आहे। एफ आई आर में मुख्य अकबर खे ॼाणायो वियो आहे। अकबर एवज़ को ॿियो न हलंदो? न बावल खान न, असां मथां ज़ोर आहे। माप जो हमरा परियल हांडे मोकिलियां थो। ॿियो को बि हमरा मूंखे न खपे। मां तोखे हिक जी जाइ ते ॿ हमरा ॾियां थो। परियल सां गॾु कमाल खे बि मोकिलियां थो। वॾो ज़ोरावर आहीं बावल खान, सदाईं पंहिंजी मर्ज़ी पियो हलाईं। ख़र्ची तव्हांखे बि त दिलि घुरी मिलंदी आहे डीएसपी। अञा चईं थो त मां पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो आहियां। ऐं हा, असांजे हमराहनि जी पारत अथई, इन्हनि खे तकलीफ़ न अचे। ओके, ख़ुदा हाफ़िज़।